वो तो अचण साण वारे हरकत शुरू करे ॾिनी अथई। बाबा साईं हिकु त छोकिरी ॾाढी सुहिणी हुई ऐं ॿियो त कार बि हुयसि ऐं ॻाल्हियुनि में पंहिंजो नालो ॿुधाए वई, मुंहिंजो नालो ससु ई आहे ऐं मां बहादुर ख़ान जी ज़ाल आहियां। चने सर बहादुर दरा खान जो पुटु अथई ऐं हुन मरण खां पोइ हुन प्यार ऐं मोहबत इश्क में इहा ससुअ सां शादी कई हुई। ऐं इहा ॻाल्हि फाटी न त वॾो ममण मचंदो। बसि बाबा साईं मूंखां थी वई, के सुहिणी औरत खे ॾिसां थो न बसि मूंखे अलाए छा थो थी वञे। इन्हनि फॾनि ऐं फसादनि करे 10 साल जेल काटियो अथई। निकिरण वरी हरकत शुरू। हाणे जे बदे न छॾाईंदो साईं कोन। अभी एड़ा जे कम कंदे न परान इज्जतुनि में तो जंदे तो छॾींदे छा मारींदी ये बहादुर। भले बहादुर खे ख़बर पए पर बाबा तूं बेफिक्र थी, ससु ई मूंखे सुञाणे ई कोन, हुनखे कहिड़ी ख़बर त मां केरु आहियां। ॿियो न त पार पता त मुड़ुस ॿुधाईंदी न। हा बाबा तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे पर एॾो सभु कुझु थियण खां पोइ कुझु न कुझु त बाबा करिणो पवंदो न। छॾ तूं चने सर हिन ॻाल्हि खे कमु थी वियो। फिल्म ठाहिणी आहे जेका फिल्म ससु ऐं बहादुर गिच में पवंदी। क्या अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आज जरी वॾे ख़बर तूं माई बसरा सां ॻाल्हायो? न न पोइ कमदार माई बसरा आहे रोल, घर में वेहे तो उन सां ॻाल्हायां न, ॻोल्हे ॻोल्हे थकूं हां त मिले ई कान थी। आज शरीफ जन ससुअ खे उते नेकाली ॾियणी अथई त तूं बहादुर सां खीरखंड थी, न त पोइ सॼी उमिरि पियो ॿाहिरि पंहिंजे धिका खाईंदे। यार चई तूं बि सच थो पर माई बसरा अलाए कमु करे अलाए न। आज शरीफ तो कोन्हे नी पुछा अॼु बि चवई थो त माई बसरा वॾी लालचण आहे। तूं ने 2 रुपया को बासींदे न सॼो कमु पटे ॾेखारींदी आई। ऐं ॿियो तूं सम्झी छो न तूं पैसे में वॾी करामत अथई। बसि न पोइ कमदार हाणे 2 रुपया ख़र्च कयां थो, कोशिशि कयां थो किथे ॻोल्हे लहांसि थो ऐं चवांसि थो त बहादुर ऐं ससी जे रंधिणे में अहिड़ो रोलो विझे जो बहादुर ऐं ससी हमेशह जे लाइ धार थी वञे। ईअं कर न तोखे दर पदर थो ॾिसां न त मुंहिंजे भूत ते टिंडड़ी तूं चढ़ंदई। कमदार नबू ही तुंहिंजो पुटु आहे न चने सर? अचर भाई चने सर मुंहिंजो पुटु अथई पर अचण सां हाणे ससुअ जे साम्हूं थियो आहे। पर ख़ैर आहे ससुअ खे चने सर चाल जी ख़बर पइजी वेंदी। उहो वरी कीअं? वधीक हाल वाल बाद में कंदासीं। बाबा मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त हिते छा थी रहियो आहे। मां पाण वञी माई बसरा जे मथे ते भींडी ॿधां थो। पैसा तुंहिंजा हूंदा ऐं कमु असांजो, तोखे रस्तो साफ़ करे ॾियणु मुंहिंजो कमु आहे। ओ त ससुअ मूंखे टोकियो बि आहे ऐं इहो पलाद मूंखे ससुअ खां वठिणो आहे ऐं ॿियो त बहादुर बि तोखे आज़ादु करे ॾियणो आहे। हाणे तूं बेफिक्र थी हलियो वञ, बहादुर तोखे आज़ादु करे ॾियणु मुंहिंजो कमु आहे। ओ त चने सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल करे छॾींदी आहे। ओ ईअं कर चने सर खान, ईअं कर को कल्याण। जेके पैसा ख़र्च थिया न मां कंदुसि। इन छोकिरी खे ॾिसणो आहे त शरीफ़ हिकिड़ो मां ई आहियां। मां पंहिंजी हिफ़ाज़त लाइ रखियो आहे। पोइ तो हल बार असांखे रेस काबू खान सां मिलणो आहे। असीं हुननि जा महिमान आहियूं। अव्हांखे मां महिमान खाने में विहारियां थो। रेस फ़ैसिलो पियो करे, यही फ़ैसिलो ख़तमु थींदो मां अव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि। अचो।
नंबर 2 पंहिंजो बयान जारी करो। साईं मुंहिंजी धुर मुतासिर आहे हथ सां मेहूं छॾे तयारु फसल फैलायो था। साईं अहिड़ी तव्हां मूं हिननि खे ॾिनी को बि हिननि फ़ैसिलो न कयो। न साईं ही कूड़ थो ॻाल्हाए बाबा, मसलो ईअं आहे ई कोन। अरे यार तूं बे पहिरियां हिन खे ॿुधण ॾे। साईं अहिड़े वक़्तु माल छॾियो हुयो, वक़्तु मंझंदि जो हुयो। मुंहिंजे धुर जो माण्हू अलाह बचायो पाणी जे वारे ते हुयो साईं। जंहिं माल खे तड़े कढण जी कोशिशि कई उते ॿी धुर वेठी जेका अलाह वधाए सां विड़ी पई। छोकिरा भॼंदे आया, ॿी धुर जा साईं छोकिरा अची विया जिन झेड़ो कयो। धुर सां विढ़ण जे लाइ यारनि जे घर में दाख़िल थी विया, याणी वाणी कोन दाख़िल थिया। बयान पूरो थियो, हाणे हिननि खे ॿुधो। भले साईं। हा लिखन चओ छा थो चवणु चाहीं? साईं मां कुछ वज़ाहत ॾिनसि। माल पाण ई चरण वियो, उन सां धनार मौजूद न हो। दरअसल माल वाड़े में हो जिथां मेह अरल उणा खे पाण चांहि खाई हुई। माल खे त ख़बर कान हूंदी आहे न त ही फसल कंहिंजो आहे। साईं इहो इहो त कूड़ आहे त माल जो धनार फसल में निकल हो। माल जो मालिक महिनत दासन जा वसकारा ॿुधी भॼंदो आयो, जंहिंखे मुखालिफ़ धुर वारनि कुटियो ऐं कुटींदा डोड़ाईंदा रहिया। छोकिरो अचे घर पहुतो त मथां लठियूं कुहाड़ियूं ऐं बंदूकूं खणी मुखालिफ़ धुर वारनि हमलो कयो ऐं गार गंद कई, जंहिं ते घर धणी दर ते निकिता ऐं हुनखे मारींदा घर में दाख़िल थिया। चादर ऐं 4 दीवारी जो तक़दुस पैमाल कयो। हमराहनि खे दिलि ते मार ॾींदा ॿाहिरि निकिता ऐं सॼे पाड़े वारनि पे ॾिठो। बाबा तुंहिंजे हिन बयान जी साख़पत केरु ॾींदो त जेको तो चयो आहे उहो सच आहे? साईं मां ॿधल आहियां ऐं मुंहिंजी धुर बि ॿधल आहे। हा बाबा तव्हां जेको बयान ॾिनो हुनजी साख़पत केरु ॾींदो? बाबा आहे को जेको हिनजे बयान जी साख़पत ॾे? जेकॾहिं तव्हां मां को बि न आहे त पोइ मां फ़ैसिलो ॾियां। तव्हां माण्हुनि खे छा थी वियो आहे जो गाह ते कुकड़नि जी वेड़ ते रस्ते जे लंघ ते पाणी जे वारे ते पाण में विड़िया पिया आहियो। पंहिंजनि नौजवाननि जा कंध लाहे था विझो, पंहिंजी ताक़त था विञायो। जंहिं वण जे हेठां वेठा आहियो उन जा डार था कटो, पंहिंजे मथां ईंदड़ छांव खे था हटायो। आहे को दिमाग़ तव्हां में? आहे का अकुल जी ज़री, का गैरत, का नंढे वॾे जी शरासत? ही तव्हां काॾे वञी रहिया आहियो? कुझु सुधरो, पाणपो धारियो, इंसान थियो इंसान। केसि ताईं तव्हां जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारींदव? तव्हां इंसान आहियो, इंसान थी रहो। हिन करे अॼु मुंहिंजो फ़ैसिलो आहे त धुर नंबर 2 ई आहे। हिन हिकु ॾोह न पर 2 अॻियां आहिनि, 2 हिकु त नंढड़ी ॻाल्हि खे हिननि वॾो करे हला कई आहे, ऐं ॿियो त चादर ऐं 4 दीवारी जो को बि ख़्यालु कोन रखियो अथनि। कंहिंजे घर में घिड़ी हमलो करण ऐं हला करण बख़्शण जहिड़ो अमल कोन्हे को। हिन करे चइनि चङनि ॾाढनि खे ॾिसी पाड़े जी लज खे ॾिसंदे मां इहो फ़ैसिलो थो ॾियां त धुर नंबर 2 धुर नंबर 1 वटि हली तॾहिं त वञी माफ़ी वठंदी। पंहिंजे ॿारनि खे बचायो, ज़ख़्मनि जो ख़र्च पाण भरे ऐं घर में घिरण जो 2 लख रुपया दंड भरे। छा ॿुधो? पंहिंजे ॿारनि खे वञी बचायो, मेड़ मिंट काफ़िलो वठी वञी माफ़ी वठो। हाणे काबू खान तव्हांजो फ़ैसिलो। वाह 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 वाह।
बाबू यार पंहिंजो शेब पूरो थी वियो आहे मूं चढ़ा सलाम तो दोस्त वारा कुर्बान दिलावरा तू वञ अदी भी आगे बचा वञ यार जरा दिलावर तुझे सीने में गोली लगा तेरी असांजे सीने में गोली लगी है यार तो ही जान भी कुर्बान जरा हजारा याद है सची दर्दन भरी कहानी अच्छा इन जो मतलब त पीर करामत जी सजी मिल्कियत हाणे माई रेशम अची आहे इन जे करे मुजन रेशम सां हर हाल में शादी करण थो चाहे त जीअं हुनजी मिल्कियत पबाए सघे हाँ रे सर हिन वक्त भी रेशम की सजी मिल्कियत मुझे कब्जो कई बाबा याद ॾाढी ख़राब आहे मुजन खे ईअं न करणु घुरिजे यतीम ऐं बेवाहे माण्हूअ जो हक़ खाइणु तमामु वॾो गुनाह आहे रह सर जेकॾहिं मुजन खे ख़बर पहुची वई न रेशम ऐं लौंग अवां वटि आहिनि हू अवां सां जहिड़ो ज़रूरु कंदो रह सर मुजन लौंग ऐं रेशम खे ॻोल्हे रहियो आहे ऐं जॾहिं पीर मुजन खे ख़बर पवंदी त लौंग ऐं रेशम मूं वटि आहिनि त हू कान का हरकत ज़रूर कंदो वैसे अवां खे त फिक्र करण ई न घुरिजे अवां जो जानसार अवां जो बाज़ सोडो सुभाणे जेल मां आज़ाद थींदो उनजी सज़ा हाणे पूरी थी वई आहे छा सुभाणे सोडो आज़ाद थी वेंदो हाँ रे सर सुभाणे सोडो असां सभिनी सां गॾु हूंदो हा वक्त कीअं गुज़री वियो ख़बर ई न खैर लौंग तूं को फिक्र बि न कर तोखे कुझु बि कोन थींदो सोडो अची वियो न त हिकु मुजन छा पर 10 मुजन बि गॾजनि न तोखे मूंखे कुझु बि नथा करे सघनि अरे सर इहा त मूंखे ॼाण आहे त काबू खान सामुन जो सरदार ईमानदार ऐं अमानतदार आहे भला अवां जे हूंदे मूंखे कहिड़ी ॻणती त पोइ वञो घुमो फिरो ॾिसां त हिते तव्हांजो नालो केरु घुमो कम जो छा कई मुजन साईं इंशाल्लाह शाम ताईं थी वेंदो मुजन साईं जी बादशाही जो ख़ैर खपे भी खैर पर नजर खैर ना है जैसी ताई मुके लौंग रेशम त नथा अचनि तेसी ताई खैर ना है मुजन साईं इन सर जो हूंदे
तव्हां बेफ़िक्र रहो, लौंग ऐं रेशम के हथ मां पाण कंदुसि, पाण। पर मूंखे न साईं, न मूं लौंग खे ॾिठो आहे न रेशम खे। तव्हां को अहिड़ो माण्हू जो जेको उन्हनि खे सुञाणे। चंद सर, लावती ॿिन्हिनि खे सुञाणे थो। तूं ऐं लावती गॾिजी लौंग ऐं रेशम खे हथु करियो। मुझे न साईं, कमु सिधो लॻो पियो आहे। लौंग ऐं रेशम वञी वॾेरे कांबू खान वटि साम थिया आहिनि। पर पोइ देरि न कयो, वञी पक करे अचो। मूंखे हर हाल में ॿई ज़िंदा खपनि। मुंहिंजे न साईं, जेकॾहिं लौंग ऐं रेशम काबू खान वटि आहिनि त पोइ ग़लतीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। छो त मां काबू खान खे चङी तरह सुञाणियां थो। हू वॾी रिप आहे। चंद सर, जेकॾहिं हू वॾी रिप आहे त मां बि घटि न आहियां। कॾहिं कॾहिं बगड़ बि शींहं खां शिकार खाते वेंदो आहे। चङो मुंहिंजे न साईं, असां हलूं था। छो त चनेसर जी चाल चङनि भर जूं आयूं पताल करे छॾींदी आहे। अचो लाउदी। अदा तव्हां सभु भली भली करे आयो। मुंहिंजूं अखियूं था थियूं। हीउ सॼो तर पंहिंजो आहे। हिते परदेसी पखी लांदो आहे, उहा बि ख़बर पइजी वेंदी आहे। विछो तॾहिं त तो वटि आया। दिलावर ऐं मुंहिंजी न्याणी बेले में, ॿियो त पुलिस उन्हनि जे पोयां आहे। दिलावर वीचारो हिकिड़े हंधि वेही बि नथो सघे। पर दिलावर आहे किथे इहा ख़बर न आहे। दिलावर सां असले मसलो हूंदो, पैसे पाई जी ज़रूरत हूंदी मूंखे, ऐं ॿिया अहिड़ा कई मसला आहिनि। मां चवां थो त असां सभु गॾिजी दिलावर जी ॻोल्हा कयूं। अलाह करे किथां न किथां हू मिली पए। अवां दिलि चाह कयो, मां बि तव्हां सां गॾु आहियां। विचूं ॿी ॻाल्हि त पुलिस असांजी बि ताड़ में आहे। छो त पुलिस इहो थी सम्झे त दिलावर असांजे राब्ते में आहे। तव्हां सब्र कयो, मां माण्हू मोकिले जांच कयां थो। किथां बि का खुर्क पई, मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। मेरा मुंहिंजा जिगरी दोस्त पुलिस मारे छॾिया, जेके मुंहिंजा वफ़ादार हुया। मेरा हू मुंहिंजे दुख सुख जा साथी हुया। उन्हनि खां बिना मां अधूरो थी वियो आहियां। हा दिलावर, तुझा साथी मरी विया। इहो ॾाढो बुरो थियो दिलावर। मीरा, तूं मूंखे माफ़ कजांइ। मुंहिंजे करे तूं बि ॾुखनि में अची वई आहीं। मुंहिंजे ॾोहनि जी सज़ा तोखे मिली रही आहे। न दिलावर, इहो तूं छा थो चवीं? मूंखां त सच पुछी न त मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त मां पंहिंजे दिलावर सां गॾु आहियां। तोखे ख़बर आहे दिलावर, मां हर वक़्तु रब साईं खां दुआ घुरंदी आहियां त मां तोसां जियां बि गॾु ऐं मरां बि गॾु। ख़बर अथई न दिलावर त हीअ मीरा तोखां सिवा कुझु बि न आहे। ऐं हा दिलावर, मुंहिंजो हिकिड़ो तोसां वाइदो आहे, जेकॾहिं तोखे कुझु बि थियो न त हीअ मीरा तोसां गॾु मरंदी, तोखे अकेलो न छॾींदी। मीरा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हिन जंग में, हिन कारी रात में तोखे ड्रिज कोन थो थिए? रात जो जंगली जानवर, ॾींहं जो पुलिस, गोलियूं बम धमाका, पोइ बि तोखे खौफ़ कोन थो थिए? पोइ बि तूं एॾो ख़ुशि आहीं? हा दिलावर, मां ख़ुशि आहियां। जेकॾहिं तूं मूंखे छॾे वञी हा न, मां त रोई रोई मरी वञा हा। इन जो मतिलब त तूं मूंसां एॾो प्यार कंदी आहीं? हा, एतिरो प्यार कंदी आहियां तोसां जो शायदि तूं सोचे बि न सघी। ख़बर अथई दिलावर, मूं रब साईं खां हिकिड़ी दुआ घुरी हुई। अलाह न करे जंहिं तुंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं पूरा थिया न त हीअ मीरा बि रब साईं उन्ही ॾींहुं पाण वटि घुराए। मीरा, हाणे तूं आराम कर। सुबुह जा भाग सुबुह सां। आराम कर मीरा। अखिड़िन खां दूर लॾे विया प्यार पखियड़ा हिकु हिकु जी सब हलिया विया। साल मरी वई,
पुट हलिया विया हिन दुनिया में मुंहिंजो केरु बि कोन्हे हिन दुनिया में मां आयो बि अकेलो आहियां वेंदुसि बि अकेलो मुंहिंजो कुले कांधी केरु थींदो केरु थींदो कहिड़ो न घर में मेलो मथल हो या अल्लाह मोहल त साहे वियुसि पर चेहरा कीअं सां आया पुटनि जो सूर त सही वियुसि पर न्याणे जो सूर कीअं सां